अस्सलाम वालेकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में खुश आमदीद। ॿारो अॼु असीं क्लास ॿे जो सबक़ 11 पढ़ंदासूं। हज़रत अली करमुल्लाह वजू। हज़रत अली करमुल्लाह वजू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सोट हो। पाण मक्के शरीफ़ में जाओ। संदन वालिद जो नालो हज़रत अबू तालिब हो। हज़रत अली करमुल्लाह वजो नंढपिण खां ई पाण सगोरनि सां गॾु रहियो। हज़रत अली करमुल्लाह वजो रहम दिल, सखी, बहादुर, आलम ऐं आदिल हो। बहादुरी जे करे खेसि नबी करीम असदुल्लाह जानी अल्लाह जो शींहुं सॾियो हो। हू वॾो आलिम हो। संदन इल्म जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त आऊं इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। हिकु भेरे ईद जे ॾींहुं माण्हुनि हज़रत अली करमुल्लाह वजू खे अर्ज़ु कयो त साईं तव्हांजे कपिड़नि में चटियूं लॻल आहिनि। ईद ते अवीं ॿ नवां कपिड़ा पहिरियों हा। पाण चयाऊं त ईअं कीअं थो थी सघे त आऊं नवां कपिड़ा पहिरियां ऐं शहर जा ग़रीब माण्हू पुराणनि कपिड़नि में हुजनि। हज़रत अली करमुल्लाह वजो जी रहणी कहणी सादी हूंदी हुई। सादो खाईंदा हुआ ऐं सादो पहिरींदा हुआ। संदन ज़िंदगी असां सभिनी लाइ हिकु वॾो मिसाल आहे। ॿारो ही सबक़ असां पढ़ियो आहे।